सभिनी खे कोठायो आहे उते गाज़ी भर्ती के स्टार्ट बनाए त पहिरां थी अवामी अदालत पहिरां थी अवामी अदालत पई हले शुरू खां वठी माना जेके बि हुर हुया हाणे पोइ थी कहिड़ी गाज़ियुनि जो सिलसिलो स्टार्ट थी वियो 1941-42 खां वठी इन में वरियाम जेको फ़क़ीर आहे हिन जो पुटु आहे बच्चू बादशाह जो इहो आहे ऐं उहा नालो भी चंगो अथसि चांग करम अली चांग गुलाम अली पर हुन नालो ग़लति लिखियो आहे हुन करम अली हुन नालो छा गुलाम अली नाला हुन बड़ी फर्ज़ी ऐं ओ गामू आहे गामू आहे कोन वो आहे कोन हुन त कैरेक्टर कढियो गामू आहे कोन ऐं हिन गामू खे हलायो आहे गामू आहे कोन हाणे इते ख़बर छा आहे उरन जा जेके रियल नाला हुया न उहे उन टाइम ते कोन खणंदा तां इहो चयो वेजदा न साईं उस्मान साहब पंहिंजी किताब लिखी बदजी वियो न बाबा केर मल्ल महमूद पल्ली हा अच्छा रुको नालो भाई शायरी ते पाबंदी हणी जडी हुन शायर हुयो वडो हुन गायो नाला खणी अच्छा ही हुन चवा न मल्ल महमूद पल्ली तो चए 15,000 पलटन जा 5,000 पलटन जा सामो टे इंसान सिर्फ टे माण्हू होॾा 5,000 पलटन जा साम्हूं टे इंसान भलू मता भॼी आखियो ई ओसमान ओ मिस्री मज मैदान मरूं त मान लऊं उस्मान मिस्री भलू टे माण्हू ए चक्कर वारे कुब जो हा ये वाक़ई बिल्कुल उनके जे मथो केस दाख़िल कयो मता हू उनके चवे पियो बोला चवे पियो सॾे हकल करे तो चवे तो ओ मिस्री मज मैदान भलू मता भॼी आखियो ई ओसमान ओ मिस्री मज मैदान मरूं त मान लऊं मल महमूद पलिया ॾिसी हैबत होर ॾिसी त घणनि छॾिया घर पोइ उथी विया अफ़सर तंहिंजे थाणनि पे तुकूं ॼल इहो मल महमूद पली मखदूम बावल हक जो मुरीदो वो जमात जो न हो अच्छा पर उन्हनि जेको ॾिठो गायो जेको शादमान मरी गायो आहे मल महमूद गायो आहे उन वक़्त जे शाइरनि हक़ सच अॼु जा माण्हू मसइले जो शिकार थिया आहिनि उन टाइम ते कोन हुयो उन टाइम ते सही लिखियो अथव अॻे सच हक़ सचो लिखंदा हुया बिल्कुलु अच्छा हाणे साईं इहे जेके तारीख़ जे हवाले सां असांखे सही तारीख़ूं बि घुरिजनि हाणे ॾिसो जीअं बच्चू बादशाह जी तव्हां तारीख़ ज़ाहिर कई ॿियो हाणे असांखे करेक्ट हुयो साम्हूं करम अली जेको ॿेले में रहंदो दरियाई ॿेले में उन वटि अचे थो गामू हाणे गामू करेक्ट आहे कोन करम अली जी जॻह ते ग़ुलाम अली आहे हाणे तस्दीक थी वई त हाणे ग़ुलाम अली आहे हाणे ग़ुलाम अली जो दौर कहिड़ो हुयो 42 जो आहे ग़ुलाम अली 42 दौर जो माना 1942 माना इहो 35-36 में बाग़ी थी आयो हूंदो पोइ 42 इहो जेको सिलसिलो हलियो तव्हां बाग़ी था चओ ऐं बाग़ी न चओ बाग़ी कंहिंखे चइबो पहिरीं मुंहिंजो सुवालु आहे पढ़िया लिखिया आहियो बाग़ी बग़ावत कई अंग्रेज़नि सां भई बाग़ी चइबो कंहिंखे आहे जेको मुंहिंजो वॾो सुवालु आहे पंहिंजी शयुनि खे छॾे वञी बग़ावत करनि हीअ त शयूं में दोस्त आहियूं 4-5 ई हम ख़्याल आहियूं कमु कयूं पिया पर अव्हां जे हम ख़्याल मां बग़ावत करे वञा त हिकिड़ो बाग़ी थी वियो हुन खां शुरू साईं असांजो जहिड़ो बाग़ी छा जाए